पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। मेंबरनि मुल्क में आम चूंडुनि बाबति तजवीज़ूं पेश कयूं ऐं चयो त पीपल्स पार्टी चूंडूं 90 ॾींहं अंदरि कराइण जो मौक़िफ़ इख़्तियार करे। इजलास में एतजाज़ एहसन चूंडूं 90 ॾींहंनि अंदरि कराइण बाबति कानूनी दलील ॾिना आहिनि। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो वियो। ज़रियनि मूजिब इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। मेंबरनि मुल्क में आम चूंडुनि बाबति तजवीज़ूं पेश कयूं ऐं चयो त पीपल्स पार्टी चूंडूं 90 ॾींहंनि अंदरि कराइण जो मौक़िफ़ इख़्तियार करे। इजलास में एतजाज़ एहसन चूंडूं 90 ॾींहंनि अंदरि कराइण बाबति कानूनी दलील पेश कया। ख़बर वाखणींदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो वियो आहे।